ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंहिंजे ईंदड़ नए एपिसोड में तव्हां ॾिसंदा त मरियम जॾहिं घर जी सफ़ाई कंदी त उनखे पिस्टल मिली वेंदो ऐं मरियम सम्झी वेंदी त ही पिस्टल मीरा आंदी आहे रईस कमाल खान जो सिर खणण लाइ। ऐं मरियम इहा ॻाल्हि वञी रईस कमाल खान खे ॿुधाईंदी त मीरा हिते मजबूर थी न बल्कि तोखे मारण लाइ आई आहे। रबन जेको मीरा खां हाली फ़िलहाल नाराज़ थी वियो आहे इहो हाणे घर कोन वेंदो ॿाहिरि ई रहंदो। मीरा जीअं ई घर पहुचंदो आहे त उते रबन नज़र नाहे ईंदो मीरा खे ऐं मीरा सम्झी वेंदी आहे त हाणे रबन मूंखां नाराज़ थी वियो आहे ऐं कॾहिं मूंसां कोन परचंदो ऐं मीरा घणो रोईंदी आहे। वाक़ई में रबन नाराज़ थी वियो आहे छो त हुनजो इज़त लीलाम थी वियो आहे। ऐं वारिस जॾहिं ॻोठ पहुचंदो आहे ऐं ॾिसंदो आहे त उनजो चाचो ऐं घरवारी त उते आहिनि ई कोन त पोइ वारिस कावड़ में ॻाढ़ो लाल थी वेंदो आहे ऐं सम्झी वेंदो आहे त चाचे वारा पक ओठे जे घर विया आहिनि। ऐं पोइ वारिस कोशिश कंदो आहे त आऊं ओॾे वञा या फ़ोन ते राब्तो करे हिननि खे वापसि घुरायां। दोस्तो इहा अॻे एपिसोड जी कहाणी आहे जेको असां तव्हांखे ॿुधायोसीं। उम्मीद आहे त तव्हां सभिनी खे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। मिलंदासीं तमामु जल्द हिकु नए वीडियो सां गॾु। तेसिताईं माशाअल्लाह दोस्तो।